नमस्ते। अॼु असां तव्हांखे ॾेखारींदासीं विज़िट कयो आहे ॾैड़की साहिब जो गुरुद्वारो। तमामु घणो सुठो ठहियलु आहे, सुकून आहे। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु विज़िट कजो। मां तव्हांखे ॾेखारियां थी पॉइंट टू पॉइंट, तव्हां ॾिसिजो, तव्हांखे ज़रूरु वणंदो। हे आहे आंगन, ऐं गुरुद्वारे में सॼियूं गुरूअ जूं तस्वीरां वग़ैरह लॻल आहिनि, ऐं जेको आहे नाला लिखियलु आहिनि, गुरू नानक भॻवान जूं वाणियूं लिखियलु आहिनि। हिन में तव्हांखे मां ॾेखार, हे अचनि था माण्हू, हे आहे कीर्तन साहिबु थिए थो, ऐं गुरू साहिब हेठि रखियल आहिनि। गुरू साहिब ते हे आयो शाम जो पहर आहे, हर को रेराज साहिब ते ईंदो आहे। रेराज साहिब ते माण्हू अचनि था, ॾिसो कीअं माण्हू आहिस्ते आहिस्ते अचनि था, अञा शुरूआति आहे। हे असां गुरू साहिबनि ते मथो टेकियो आहे। गुरू साहिबनि रखियल, हेठि बि गुरू साहिब रखियल आहिनि, मथे बि गुरू साहिब रखियल आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थी, ॾिसो केॾो ख़ूबसूरत तयारु थियलु आहे। तमामु घणी सुठी हुन में डिज़ाइनियूं रखियल आहिनि, तमामु सुठो ठहियलु आहे। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु विज़िट। असां हाणे मथे चढ़ूं था, ॾिसो मथे असांजूं भेनरूं गुरू साहिब पढ़नि थियूं। असां मथे हाणे चढ़िया आहियूं, मथे ॾिसो ठहियलु अथनि, हिते बैठक हूंदी आहे। असां सभु मायूं वग़ैरह सभु हिते लेडीज़ वेहंदियूं आहिनि मथे। हे मथे गुरू साहिब पढ़नि थियूं भेनरूं असांजूं। हिते पाठ साहिबु रखियलु आहे, मथो टेकनि थियूं गुरू साहिबनि ते। असां टेकियोसीं, हे पढ़नि थियूं असांजूं भेनरूं। तव्हां बि हिकु दफ़ो ईंजो, हिते मथो टेके वञिजो, ज़रूरु अचिजो। असां हाणे वञूं था, ॾिसो तव्हांखे मां ॾेखारियो त कीअं असांजो गुरू साहिबनि में हिते गुरुद्वारो ठहियलु आहे। ॾैड़की साहिब में तमामु घणो सुठो, हे गुरुनि जूं रखियल आहिनि, नंढियूं नंढियूं हे ठहियलु आहिनि समाधियूं। ॾिसो तव्हांखे मां हे ॾेखारियमि। हे आहे असांजो शंकर भॻवान जो मंदरु ठहियलु आहे। हिते लक्ष्मी माता जो, सभिनी गुरुनि जो हिन में तस्वीर लॻल आहिनि, नंढियूं नंढियूं सुठियूं ठहियलु आहिनि। ॾिसो हिते ठाकुर पिया आहिनि, हे शंकर भॻवानु, हे लक्ष्मी माता, हे शेरा। गुरुद्वारे में अंकल जो दुकानु आहे, तमामु घणी सुठियूं तस्वीरां, ऐं गुरू साहिबनि जा रुमाल। तव्हां ॾिसो तमामु घणी सुठियूं तस्वीरां गुरू साहिबनि जूं आहिनि, असांखे तमामु घणियूं पसंदि आयूं। इहा आहे मुंहिंजी नंढी सी कोशिशि तव्हांखे ॾेखारण जी। ज़रूरु तव्हांखे पसंदि आई हूंदी। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त।